महराण यूनिवर्सिटी में इंतजामी उहदनि ते उस्तादनि खे मुक़रर करण वारी दरख़्वास्त ते कानून पेश करण जो हुक्म ॾींदे ॿुधणी 26 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जे जस्टिस अदनान करीम मेमण ऐं जस्टिस अदनान इकबाल चौधरी जी डबल बेंच महराण यूनिवर्सिटी में इंतजामी उहदनि ते उस्तादनि खे मुक़रर करण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत में राव अब्दुल रज़ाक ऐं ग़ुलाम परवर दरख़्वास्त दाख़िल कराई हुई, जंहिंजी ॿुधणी दौरान महराण यूनिवर्सिटी जो फोकल पर्सन ऐं रजिस्ट्रार पेश थियो। अदालत फोकल पर्सन खां पुछाणो कयो त अव्हां जो उहिदो कहिड़ो आहे, जंहिं ते अब्दुल वहीद उमराणी चयो त मां प्रोफेसर आहियां, मूंखे वॾे वज़ीर रजिस्ट्रार रखियो आहे। अदालत पुछाणो कयो त उस्ताद खे कंहिं इंतज़ामी उहिदे ते डबल चार्ज रखण को कानून मौजूद आहे, जंहिं ते रजिस्ट्रार ॿुधायो त सीएम वटि कानून मौजूद आहे, जंहिं ते अदालत चयो त इहो कानून ॾेखारियो। रजिस्ट्रार चयो त असां वटि सैनिकेट में कानून साज़ी मौजूद आहे, जंहिं मुताबिक़ उस्ताद कंहिं असाइनमेंट या प्रोजेक्ट ते कारवार हलाए सघनि था। अदालत धुरियनि जा दलील ॿुधण खां पोइ हुकुम ॾिनो त महराण यूनिवर्सिटी इंतजामिया उस्तादनि खे इंतजामी उहिदनि वारो कानून 26 अक्टूबर ते पेश करे अदालत ॿुधणी 26 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी।